रानीपुर जी हवेली में नींगरी फातिमा जी तड़पी फोत थियण वारे केस जो मुख्य जवाबदार असद अली शाह 4 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। जवाबदार जो ॾोह क़बूल करण खां इनकार। नींगरी जी क़बर कुशाई लाइ लाॻापियल अदालत खां इजाज़त तलब। एएसपी नोमान ज़फ़र जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेज जी वीडियोज़ जो वधीक जाइज़ो वरितो वेंदो। लाड़काणे जी फॉरेंसिक ऐं सख जी क्राइम सीन टीम मामले जी वधीक जांच कंदी। मातली में नींगरी लक्ष्मी कोहली सां ज़्यादती ऐं क़त्ल केस जो जवाबदार मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त कमलेश कोहली रोकण जी कोशिश ते पुलिस मथां फायरिंग कई। जवाबी फायरिंग में मारिजी वियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह तौहीन अदालत केस में सुप्रीम कोर्ट अॻियां पेश। संदसि चवणु आहे त ख़ानगी हाउसिंग स्कीम जी रक़म सुप्रीम कोर्ट में पियल आहे। रक़म न हुअण सबबि मुतासिरनि खे फंड न ॾेई सघिया आहियूं। अदालत जे हुकुमनि ते अमल कयो वियो आहे। तौहीन अदालत जो केस नाहे। तौहीन अदालत लॻणु आहे त तंहिं वक़्त जी वफ़ाक़ी सरकार ते लागू थियणु घुरिजे। निगरान काबीना जी पहिरें मरहले में 10 खां वधीक वज़ीर उहिदे जो कसम खणी रहिया आहिनि। सदर डॉक्टर आरिफ अलवी निगरान वज़ीरनि खे उहिदे जो कसम खणाईंदो। सैयद जलील अब्बास जिलानी, डॉक्टर शमशाद अख्तर, गोहर एजाज़ ऐं ताबिश गोहर निगरान वज़ीर नामज़द। अनीक अहमद, डॉक्टर उमर सैफ, वकार मसूद ऐं सरफराज़ भुगटी बि निगरान वज़ीर नामज़द। अमरीकी पड़े वज़ीर जी अनवारुल हक़ काकड़ के निगरान वज़ीर आज़म थियण ते मुबारकबाद। एंटोनी ब्लिंकन पारां पाकिस्तान में आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी चूंडनि लाइ अज़म जो इज़हार, आइन जी बालादस्ती, इज़हार जी आज़ादी ऐं मुआशी तरक़ी ते ज़ोर। संदसि चवणु आहे त पाकिस्तान आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी चूंडनि जी तयारी करे रहियो आहे। हू इक़्तिसादी ख़ुशहाली लाइ पंहिंजे गॾियल अज़म अॻिते वधाईंदा रहंदा। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ अमरीकी पड़े जा थोरा मञिया। संदसि चवणु आहे त हू अमरीका सां पंहिंजी शिरकतदारी खे अहमियत ॾियनि था। निगरान हुकूमत साफ़ शफ़ाफ़ चूंडनि लाइ सिंध जे नामज़द निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जे कसम खणण वारी तक़रीब थी रही आहे। गवर्नर सिंध कामरान टिसूरी निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र खे कसम खणाईंदो। जामशोर जे पीपल्स पार्टी उहिदेदारनि जी नौकरियूं न मिलण खां इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया। ज़िले जे 3 तहलकनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ कोटड़ी, मांझंद ऐं थाणे बुला खान तहलकनि जे सदर ऐं ॿियनि उहिदेदारनि पारां जामशोर फाटक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। पीपल्स पार्टी अॻुवाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त 1500 नौकरियूं रुॻो सेवण में सैयद मुराद अली शाह पंहिंजे तक में ॾिनियूं आहिनि। 3 तहलकनि कोटड़ी, मांझंद ऐं थाणो बुला खान जे कारकुननि ऐं उहिदेदारनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुराद अली शाह ऐं मलिक असद सिकंदर में नौकरियुनि में नज़रअंदाज़ करण तां इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। टंडे बागे में नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअतल। एसएसपी बदिन जो चवणु आहे त नौजवान जो क़त्ल ज़ाती दुश्मनी जो नतीजो आहे। नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। दोदापुर में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। गड़ी खेरे ऐं शहदादकोट रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। अॻुवाणनि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। पुलिस फॉरलेट में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। झलमक्सी में कारह इल्ज़ाम हेठि हिकु ॼणो क़त्ल। जवाबदार दुरमोहन खोसो पंहिंजी घरवारी सां कारह इल्ज़ाम हेठि मियां खान खोसो खे क़त्ल करे छॾियो। लेविस फोर्स वाक़े वारी हंधि पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करंट लॻण सबबि 2 ॼणा फौत। रतेदेर में ग्रिड स्टेशन पाड़े वासी नींगर करंट लॻण सबबि फौत। दादू में बि नौजवान करंट लॻण सबबि दम धणी हवाले कयो। दिगड़ी वेझो मासूम ॿाड़ी बरसाती पंहिंजे खॾे में ॿुॾी फोत थी वई। मासूम सोबिया कलोई जी फोत थियण बाद संदसि घर में कोराम।
सिंध के मुख्तलिफ़ स्कूलों में दरसी किताब जो बहरान बरकरार। एहतजाजी मुज़ाहिरा। कपरे के मुख्तलिफ़ स्कूलों में दरसी किताब न मिलण खिलाफ़ उस्तादन और शागिर्दन पारां एहतजाजी रैली। शहीद चौक ते धरणो। उडेर लाल में भी दरसी किताबन की खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो।